डॉक्टर ज़ुबैर जन जी फैमिली सां ताज़ियत करण खां पई आहे। उन खां पोइ इहो ॿुधाइजो त तव्हांजो ख़ासि करे सिंध में मेमण इतिहाद जेको आहे उहो मेमण कम्यूनिटी जा सॼी सिंध वासियुनि लाइ जहिड़ो पैगाम कहिड़ो हूंदो ख़ासि करे? बुनियादी तौर ते ही इंतिहाई ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे, दर्द वारो वाक़ियो आहे, जंहिंमें हिकिड़ी फैमिलीअ जा मासूम ऐं गुलनि जहिड़ा ॿारड़ा शहीद थी विया। असां सम्झूं था त ही रोड हादसा हिननि जे नाक़िस रोडनि जे करे, बद इंतिज़ामीअ जे करे, बैड गवर्नेंस जे करे हिते फुरूं धाड़ा ऐं अहिड़ा वाक़िया थियनि था। उन में सॼे जी सॼी असांजी सरकार मुलविज़ आहे। छो त जॾहिं तव्हां मटीरियल एतिरा माण्हू बम धमाकनि में कोन मुआ आहिनि, गोलियुनि में कोन मुआ आहिनि, पर रोड हादसनि में मुआ आहिनि। असां सम्झूं था हिन सॼे हादसे जी ज़िम्मेवार सरकार आहे ऐं हिते कानूनी हुकुमरानी क़ाइमु कई वञे। रोडनि ते जेको आहे 100 किलोमीटर जे दुनिया में ॾिसो, उते बाक़ाइदे एम्बुलेंस सर्विस आहे रोडनि ते, उते इस्पतालूं आहिनि रोडनि ते। हिते का शइ कान्हे, माण्हू तड़पनि पिया, माण्हू मरनि पिया, पर ही रुगो पैसे जे कमाइण जी हवस आहे। इन करे असां सम्झूं था त असां हिन फैमिलीअ सां ॾुख ओरण पिया आहियूं ऐं चार्ज शीट जारी करण आया आहियूं उन्हनि कातिलनि ते, उन्हनि जलादनि ते जिन हिन रोडनि जो पैसो खाधो आहे, मटीरियल मिलावट कई आहे। उनखां अलावा सॼी सिंध खे पुलिस स्टेट बनायो वियो आहे, माण्हुनि जो जीअण हराम कयो आहे, धाड़नि ऐं चोरनि ऐं लोफरनि खे आम छॾियो वियो आहे। तव्हां ॾिसो त पुलिस ऐं चोर जो गठजोड़ थी चुको आहे। मिडिल क्लास जो माण्हू, विचोले क्लास जो माण्हू, शरीफ़ माण्हू रहण जे क़ाबिल ई कोन रहियो आहे। हाणे उहे माण्हू भॼी ॻोठनि खां कराचीअ में पिया वञनि। इन करे असीं सिंध जे सान्हेवंदनि खे, सिंध जे माण्हुनि खे अपील कंदासीं त तव्हीं पंहिंजो आवाज़ बुलंद कयो ऐं पाण में ॿधी कयो, इतिहाद कयो त जीअं ही जेको अली बाबा 40 चोरनि जो टोलो आहे उन्हनि खे फेस करे सघिजे। सिंध में इतिहाद हिकिड़ी सोशल ऑर्गेनाइज़ेशन आहे। असां समाजी तौर ते हर मज़लूम माण्हूअ जी, मिसकीन माण्हूअ जी ख़िदमत कंदासीं ऐं जंहिंसां बि ज़ुल्म थींदो उते असीं बीहंदासीं, उन सां गॾु बीहंदासीं ऐं उन जे दादरसीअ ताईं उन सां गॾु बीहंदासीं। ही मोनिका वारो वाक़ियो, इहो बेराह रवैये जो वाक़ियो आहे, बैड गवर्नेंस जो वाक़ियो आहे। तव्हीं जॾहिं चोरनि खे, लोफरनि खे उन्हनि जी सपोर्ट कंदो, छुड़वा बि छॾींदो त हू छा कंदा? इहो ई कंदा। मोनिका जे वाक़िए सिंध जे सूफ़ी कल्चर खे, सिंध जो जेको अमन पसंद धरती हुई, लतीफ़ जी धरती, उन ते काराइण जो टिको मलियो आहे। उन करे असीं सम्झूं था त ही वाक़िया न थियणु खपनि ऐं सिंध जा अदीब, शाइर, सान्हेवंद अहिड़नि कंडम शयुनि खे कंडम कनि ऐं साफ़ सुथरी सोच खे पैदा करण जे लाइ ऐं माण्हुनि जी सही गाइडेंस करण जे लाइ, माण्हुनि जी रहबरी क़ाइमु करण जे लाइ, लतीफ़ जी उन्हनि खे ॿोली सेखारण जे लाइ असांखे अॻिते वधणु खपे त जीअं ही ॾोह जेके बुरायूं आहिनि ख़तमु थियनि ऐं सिंध खे पीसफुल माहौल लाइ वठी वञण में कामयाबु थियूं। अच्छा सर, जेको रोड हादसो थियो आहे पंजाब जे टोबा टैक्सी में आहे, मोटरवे जो इलाइक़ो लिखियो थो वञे, मोटरवे पुलिस खे जो पंजाब सरकार जी ॻाल्हि इहा आहे। सॼे जी सॼी मोटरवे पुलिस जेका पहिरीं हुननि जो चङो किरदारु हो, हाणे त उन्हनि जो किरदारु हुन पुलिस खां वधीक करप्शन वारो थी वियो आहे। टकुनि वारनि खां, ॿियनि खां पैसा वठी उन्हनि खे छॾीनि था, को ध्यानु कोन्हे। जेकॾहिं उहे बाक़ाइदे कानून ते अमलदारी कराइनि त हादसा थियनि ई कोन। इन करे ही सॼी हिन निज़ाम जी, कानून जी जेका आहे फॉल्ट आहे, उनखे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। गुड गवर्नेंस क़ाइमु करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां SP सिफ़ारिश ते आणींदो, DC सिफ़ारिश ते आणींदो, उहो त फंड खाईंदो, उहो त माण्हू माराईंदो, उहो त पंहिंजो धंधो कंदो न। इन करे सॼी सिंध खे हिननि बर्बाद करे छॾियो आहे। तव्हां ॿुधायो त तव्हां चओ था त सॼी मुल्क में कानून कोन्हे, जेको मोटरवे पुलिस कमु कोन थी करे, तब्दीली सरकार जो नारो त इहो हो त तब्दीली आणींदासीं। उनजी तब्दीली खे कीअं था ॾिसो? साईं, उहे ॾंद खाइण जा हिकिड़ा आहिनि, ॾेखारण जा ॿिया आहिनि। तव्हां ॾिसो महांगाई केॾी थी वई आहे, तव्हां ॾिसो माण्हुनि जे हक़नि ते केॾा धड़ा आया आहिनि। पहिरीं अची हिन धरतीअ ते वार कयो आहे, असांजे विजूद ते वार करे असांजा ॿेट जेके सिंध धरतीअ जो हिसो आहिनि, केरु चाहींदो असीं पंहिंजे माउ खे टुकर कयूं, पर हिननि माण्हुनि जेके असांजे नस्ल में ई कोन्हनि, उन्हनि पहिरियों वार कयो आहे ऐं उहो ऑर्डिनेंस रद्द थियो आहे। पोइ बि उते हू जेके कंपनियूं उन्हनि सां मुआहिदो तोड़ण लाइ तयारु करनि। हिते हुकुमरान जेके आहिनि उहे ताक़त जी ॿोली था ॻाल्हाइनि। इन करे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे विजूद खे, पंहिंजे धरतीअ खे बचाइण जे लाइ मुतहद थियणु पवंदो। वाहिद हल ई आहे जेको गॾु थियण जो। जेकॾहिं गॾु न थींदो त पोइ रेड इंडियन वांगुरु, फलस्तीननि वांगुरु दर बदर ऐं ख़ाक बसर थी। डॉक्टर फता जे ख़ाल खे कीअं? साईं, डॉक्टर फता असांजो महबूब हो ऐं शख़्सियतुनि जा ख़ाल जेके आहिनि उहे ॾाढा ॾुखिया भरबा आहिनि। असांजी कोशिशि आहे त सॼी सिंध में
असीं पंहिंजे बिरादरीअ सां गॾु एॾनि संजीदा दोस्तनि खे महबूब माण्हुनि खे सरगर्म कयूं जीअं सिंध जी ख़िदमत करे सघूं। असांजी रुगो इहो न आहे त असीं मेमणनि जी ख़िदमत कयूं, जेसीं ताईं धरतीअ जी ख़िदमत न थींदी, मज़लूम माण्हुनि जी ख़िदमत न थींदी त सुखियो साह कोन खणंदासीं। इन करे मेमणनि जे स्टार्ट खां असां माना पहिरीं पंहिंजे घर खां कयो आहे त मेमण जीअं पंहिंजे मुआशी तौर ते थोरा मज़बूत आहिनि, उन्हनि खे गॾु खणी असीं पंहिंजे धरती हिन पंहिंजे वतन पंहिंजे ख़िते पंहिंजे धरतीअ जी ख़िदमत करे सघूं ऐं सिंध जे माण्हुनि खे सही राह ऐं रस्ते ते वठी वञी सघूं।